जी नाज़रीन, ख़बर है नज़रवा वारे इलाइक़े में करमपुर एट शबीराबाद थाने की हद कंदकोट ठुल मेन रोड ते नज़रवा वटे टायर बस थियण सबब जेकाबाद खां अकबाहू वेंदड़ ज़ारिन जी बस से कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में मुसाफ़िर बस में सवार मर्दन औरतन ऐं ॿारनि समेत 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नज़रवा पुलिस इंचार्ज मज़र अली मीरानी की अगवानी में हादसे वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे गाड़ी में कढी मुख़्तलिफ़ अस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो। ओॾां राब्तो करण ते करमपुर पुलिस ॿुधायो त ज़ख़्मियुनि खे अस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। समूरे ज़ख़्मियुनि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि ॿुधाई पई। ज़ख़्मियुनि में मुस्मात फरज़ाना, मुस्मात आशा, मुस्मात जमीला, मुस्मात हसीना, मुस्मात शाहिदा, अरबाब अली, मुस्मात सुमेरा, मुस्मात नजमा, नीला, अब्दुल गफूर, कामरान अली फरज़ाना, मुस्मात सनम, अब्दुल्ला मोहसन ऐं ॿिया शामिल आहिनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।